जी नाज़रीन, एक ब्रेकिंग न्यूज़ आहे तव्हांखे ॾींदा हलूं त दोदापुर में सहाफ़ी ज़ुल्फ़कार मंडराणी जे क़त्ल केस खे पुलिस लोड़ण लाइ हरबा इस्तेमालु करणु शुरू करे ॾिना आहिनि। जी नाज़रीन, एक ब्रेकिंग न्यूज़ आहे तव्हांखे ॾिजे पई त दोदापुर में सहाफ़ी ज़ुल्फ़कार मंडराणी जे क़त्ल केस खे पुलिस लोड़ण लाइ हरबा हलाइण शुरू करे छॾिया आहिनि। सहाफ़ी जे क़त्ल में गिरफ़्तार जवाबदार खां बयान वठी वायरल करे छॾियो, जंहिंमें जवाबदार खां सहाफ़ी ज़ुल्फ़कार मंडराणी खे कारण इल्ज़ाम में क़त्ल करण जो एतराफ़ करायो वियो आहे। नाज़रीन, एक ब्रेकिंग न्यूज़ आहे तव्हांखे ॾींदा हलूं त दोदापुर में सहाफ़ी ज़ुल्फ़कार मंडराणी जे क़त्ल केस खे पुलिस लोड़ण लाइ हरबा इस्तेमालु शुरू करे ॾिना आहिनि। सहाफ़ी जे क़त्ल में गिरफ़्तार जवाबदार खां बयान वठी वायरल करे छॾियो, जंहिंमें जवाबदार खां सहाफ़ी ज़ुल्फ़कार मंडराणी खे कारण इल्ज़ाम में क़त्ल करण जो एतराफ़ करायो वियो आहे, जॾहिं त सहाफ़ी ज़ुल्फ़कार मंडराणी खे हक़ सच लिखण तां क़त्ल कयो वियो हो। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम करियूं था राज टीवी ॾखण जे रिपोर्टर यासीन धारेजो खां। जी यासीन, ॿुधाइजो त इहो सॼो छा मामिलो आहे ऐं पुलिस अहिड़ो जेको बयान आहे जवाबदार खां हथरादो वठायो आहे, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, सहाफ़ी क़त्ल थियो आहे ज़ुल्फ़कार मंडराणी, जंहिं मथां कारे जो इल्ज़ाम मड़ियो वियो आहे, जेको दोदापुर पुलिस जवाबदार गिरफ़्तार कयो आहे, जंहिंखां हुन बयान पिणु जारी कयो आहे त इहे असां कारे जे इल्ज़ाम हेठि खेसि क़त्ल कयो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का। सहाफ़ीअ खे हक़ सच लिखण ते जेके बि सच बर्दाश्त न आहिनि करे सघंदा, उहो कारो ई सम्झंदा आहिनि। ही सहाफ़ियुनि जा दुश्मन वॾेरा ऐं ॾोहारी ऐं जेके इन पुलिस सभु पाण में मिलियल आहिनि, सभु पाण में गॾु आहिनि, जेके सहाफ़ीअ जो क़त्ल केस लोड़णु चाहिनि था। हिन वक़्त ताईं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कारे इल्ज़ाम हेठि जेकॾहिं क़त्ल थियो आहे त उन जे इल्ज़ाम में आयल उहा औरत किथे आहे ऐं उनखे तहफ़ुज़ ॾिनो वियो आहे, उहा क़त्ल थी वई आहे, उहा किथे आहे, उनखे पुलिस ज़ाहिर नाहे कयो। ऐं जॾहिं त बयान जवाबदार खां ॼारायो आहे त जेको आहे ज़ुल्फ़कार मंडराणीअ खे असां कारे इल्ज़ाम में क़त्ल कयो आहे। असीं पूरी सिंध जा सहाफ़ी जेके आहिनि सरापा एतिजाज आहियूं जेसि ताईं हिन जवाबदारनि खे गिरफ़्तार करे ऐं जेको पुलिस एहलकार जेके हिन में वॾेरा मुलविस आहिनि ऐं हक़ सच बर्दाश्त नथा करे सघनि, उन्हनि खे कानून जे कटड़े में आंदो वञे। ऐं जेको हीउ इल्ज़ाम आहे इहो सरासर ग़लति आहे। DIG लाड़काणो SSP इन जो नोटिस वठी ऐं जेको आहे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। जी ॿिए तरफ़ ख़बर ॾींदा हलूं त ज़ुल्फ़कार मंडराणी जे क़त्ल ते सिंध जे सहाफ़ियुनि ॾुख जो इज़हार कंदे चयो आहे त सिंध जा सहाफ़ी निंदण खां थी मारिया पिया वञनि। रोज़ रोज़ हिकु सहाफ़ी जो जेको आहे लाश असांखे ॾिनो पियो वञे। ईद जे ॾियारे बि असांखे जेका आहिनि लाश ॾिना विया आहिनि तोहफ़े तौर ते। इन सॼे मामले खे जेको आहे सिंध जे सहाफ़ियुनि में ताव पखिड़ियल आहे। इन हवाले सां असां राब्तो कयो आहे सीनियर सहाफ़ी आहिनि गंबट मां शोएब लाशारी। शोएब खां पुछंदासीं त इन सॼे मामले खे उहे कीअं था ॾिसनि। शोएब, ॿुधाइजो त इहो जेको रोज़ रोज़ सहाफ़ी क़त्ल थियनि पिया सिंध में, अज़ीज़ मेमण जो वाक़ियो आहे, उनखां पहिरियां बि जेको आहे अवामी आवाज़ जो रिपोर्टर शहीद थियो, उनखां ॿिया बि सिंध में सहाफ़ी शहीद थी चुका आहिनि। इहे आख़िर केसीं ताईं मामिलो हलंदो? सिंध जा सहाफ़ी छो पिया निंदण खां थी मारिया वञनि? आख़िरकार इन्हनि सॼे मामलनि जे पोयां कंहिंजो हथु आहे? सभ खां पहिरियां त जेको असांजो दोदापुर जो सहाफ़ी दोस्त ज़ुल्फ़कार मंडराणी जे क़त्ल जी आऊं सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयां पियो। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेके हीअ असांजे सहाफ़ी दोस्तनि जा क़त्लेआम थियनि पिया, उन्हनि जे पोयां जेके आहिनि उहे हथ जेके आहिनि त हक़ सच लिखण था जेके आहिनि त असांजे सहाफ़ी दोस्तनि खे मारे वञे पियो। असांजी सिर्फ़ु ग़लती जेका सहाफ़ियुनि जी इहा ई आहे, जेका असांजो ॾोह आहे उहो इहो ई आहे त असीं हक़ सच लिखूं था। हक़ सच लिखण वारा ई जेके सहाफ़ी आहिनि, तव्हां ॾिठो हूंदो त सदाईं असांजे सहाफ़ियुनि जा कॾहिं ॿोरी बंदि लाश मिलनि था त कॾहिं पाणी मां लाश मिलनि पिया। त वरी कॾहिं तव्हां ॾिठो हूंदो त जेके असांजो हे ताज़ो ई वाक़ियो आयो आहे, ईद वारे ॾींहुं ई वाक़ियो पेश आयो आहे त असांजे दोस्त ज़ुल्फ़कार मंडराणी जो जेको लाश मिलियो आहे, जंहिंजे मथे में गोलियूं लॻल आहिनि ऐं सख़्तु तशदुद कयो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त जेके असांजे सिंध अंदरि आहिनि उहे इहे वाक़ियात जेके आहिनि सहाफ़ियुनि ते जेके क़त्ल जेके आहिनि क़त्लेआम जेको आहे उहो सहाफ़ियुनि ते उहो बंदि न थियो आहे, उहो ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे। उन लाइ असांजे सहाफ़ी तनज़ीमुनि खे अॻिते अचिणो पवंदो ऐं मुतहरिका तहरीक हलाइणी पवंदी, जीअं पाण में असां पंहिंजा सहाफ़ी ॿधी करे हिमत करे इन्हनि ख़िलाफ़ु हिकु कार्रवाई कराईंदासीं
कंदासीं, इन्हनि ख़िलाफ़ु तहरीक हलाईंदासीं त इनशाअल्लाह जेके असांजा सहाफ़ी दोस्त आहिनि जेके क़तल थियनि पिया उनजे खून सां बि इंसाफ़ु थींदो ऐं इनशाअल्लाह जेके असांजा क़तलेआम जेके आहिनि उहे बंदि थींदा। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहियां त जेके असांजे सहाफ़ी दोस्तनि जा जेके क़तलेआम आहिनि उहे ॾींहों ॾींहुं जेके ज़ोर वठंदा पिया वञनि, त उनजो सिर्फ़ु इहो ई सबबु आहे त जेके उन्हनि जे तरह जा उन्हनि जे जेके शहरनि जा जेके वॾेरा आहिनि या के वरी सुठी पोस्ट ते आहिनि, उन ख़िलाफ़ु का ख़बर हलाई थी वञे, का तहरीक हलाई पई वञे, त उन्हनि खे उहा ख़बर रोकण लाइ केतिरा ई दॿाउ विझा पिया वञनि। आख़िर में अगरि हू सहाफ़ी पंहिंजी ख़बर नथो रोके, हक़ सच लिखण खां कॾहिं कीॿाए नथो, त आख़िर में असांखे उन्हनि जा कॾहिं ॿोरी बंदि लाश मिलनि था, त कॾहिं पाणीअ मां लाश मिलनि पिया, त केतिरा ई वाक़िया असांजे सिंध में अहिड़ा पेश आया आहिनि। तव्हां जो ॾिठो ताज़ो जेको मेरापुर जो सहाफ़ी अज़ीज़ मेमून जो बि असांजो जेको क़तल हुयो उहो थियो हुयो, पर हिन वक़्तु ताईं उनजे बि खून सां इंसाफ़ु न थियो आहे ऐं न ई का कार्रवाई कई वई आहे, न ई कुझु उनजो को असांखे को सुठो रिस्पॉन्स मिलियो आहे। ऐं जेको हे ईद वारे ॾींहुं अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो हो, जेको दोदापुर जो सहाफ़ी ज़ुल्फ़कार मंदराणी वारो वाक़ियो हुयो, इन में ज़ुल्फ़कार मंदराणी खे सख़्तु तशदुद करे जेको मथे में गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। जॾहिं त उतां जेका पुलिस आहे, जेका हिकु पुलिस हमेशह सहाफ़ियुनि सां वेर पाईंदी पई अचे, पुलिस कारां जो जेको आहे त उहो इन खून खे रंग ॾिए पई। जॾहिं त सहाफ़ी दोस्त ज़ुल्फ़कार मंदराणी खे 6 पुटनि जी ऐं 2 न्याणियुनि जी जेका आहे त औलाद बि हुई, पोइ बि जेका उतां जी पुलिस आहे उहा कारां इल्ज़ाम जो जेको आहे त उहो रंग ॾेई इन खून खे जेको आहे त ले मटियो करण जी जेका कोशिशि करे पई। ऐं उतां जे SSP खे ऐं DIG खे इहो मुतालबो कंदुसि त इन खून जी साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी कराए सहाफ़ी दोस्त ज़ुल्फ़कार मंदराणी जो जेको क़तल आहे उन सां इंसाफ़